ख़बर शामिल क्यों था। हैदराबाद में घर में बाहि लगण सबब सड़ी फोती वियल सिंध जो मशहूर मज़ामिती शाइर डॉक्टर आकाश अंसारी के केस में आम अगबराई साम्हूं अची वई आहे। पुलिस मूजिब डॉक्टर आकाश अंसारी के पालियल पुट लतीफ़ आकाश चयो हो त बाहि लगण जो वाक़ियो सुबुह 8:30 वॻे पेश आयो। कमरे जो दरवाज़ो खोले ॾिठो त डॉक्टर आकाश बेड खां हेठि किरियल हो। मूं कमरे में वञण जी कोशिश कई त मुंहिंजा पेर सड़ी विया हुआ। पुलिस मूजिब आकाश अंसारी पंहिंजे पालियल पुट ख़िलाफ़ गुज़िरियल साल केस भी दाख़िल करायो हो, पर बाद में उन्हनि ॿिन्ही विच में सुलह थी वई हुई। इहो इंकशाफ भी थियो आहे त बाहि सिर्फ़ आकाश अंसारी के कमरे में ही लगी हुई, जॾहिं त पोस्टमार्टम रिपोर्ट में डॉक्टर आकाश अंसारी के जिस्म ते तशद्दुद जा निशान भी मिलिया हुआ, जंहिं लाइ तेज़ धार औज़ार जो इस्तेमाल कयो वियो हो। MLO मूजिब डॉक्टर आकाश अंसारी जो जिस्म वधीक सड़ियल आहे, जॾहिं त आकाश अंसारी के पुट लतीफ़ आकाश ऐं ड्राइवर के गिरफ़्तार करे खेनि हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। याद रहे त डॉक्टर आकाश अंसारी हैदराबाद के सिटीज़न कॉलोनी वारे घर में सड़ी फोत थी वियो हो। आकाश अंसारी के बदीन में जनाज़े नमाज खां पोइ मिट्टीअ मां हवाले कयो वियो आहे। डॉक्टर आकाश अंसारी जी कयल शाइरीअ में असीं बस रहियासीं अधूरा अधूरा ऐं कीअं रहां जला वतन शामिल आहिनि, जॾहिं त हिन खे शेख अयाज़ ऐं उस्ताद बुखारी खां पोइ जदीद सिंधी शाइरी में सभिनी खां वधीक अवामी मशहूरी माणींदड़ शाइर भी चयो वेंदो आहे। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.